मुसलमान साइंसदाननि सां मुसलमाननि पारां कयल हशर। अॼु वॾे फ़ख़्र सां चयो वञे थो त हू असांजा मुसलमान साइंसदान हुआ, पर जेको उन्हनि साइंसदाननि जो हशर मुसलमाननि जे हथां थियो इहो कॾहिं कंहिं बि न ॿुधायो आहे। अॼु उन्हनि मुसलमान साइंसदाननि मां कुझु साइंसदाननि जो मुख़्तसिर अहवाल कंदासीं। याकूब अल-कुंदी, हू फ़लसफ़े, फिज़िक्स, रियाज़ी, तिब, मौसीक़ी, कीमिया ऐं फ़लकियात जो माहिर हो। ख़लीफ़े, जेको अल-कुंदी जे फ़िक्र जो मुख़ालिफ़ हो, इक़्तिदार हासिल करण बैदि अल-कुंदी जे लाइब्रेरी ते कब्ज़ो करायो ऐं ख़ैस 60 सालनि जी उमिरि में सरियाम कोड़ा हणाया विया। अल-कुंदी जॾहिं तकलीफ़ में रड़ियूं कंदो हो त तमाशाई टहक ॾेई खिलंदा हुआ। इब्ने रुशद, इंदलस जे मशहूर आलिम इब्ने रुशद, जंहिं यूरोप जे निशादुल सानी में अहम किरदार अदा कयो, उनखे बेदीन करार ॾिनो वियो ऐं संदसि किताब खे साड़ियो वियो। हिकु रिवायत मूजिबि ख़ैस जामिया मस्जिद जे थंभनि सां ॿधो वियो, जिते निमाज़ी संदसि मुंहं ते थुकूं हणंदा रहिया। हिन अज़ीम आलिम पंहिंजी ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं ज़िल्लत ऐं गुमनामीअ जी हालत में गुज़ारिया। इब्ने सीना, जदीद तिब जे बानी इब्ने सीना खे गुमराह कंदड़ करार ॾिनो वियो। मुख़्तलिफ़ हुक्मरान संदसि ताक़ुब में हुआ ऐं हू पंहिंजी जान बचाइण लाइ लिकंदो वतंदो हो। जेको किताब 600 सालनि ताईं मशरिक़ ऐं मग़रिब जी यूनिवर्सिटियुनि में पढ़ायो वेंदो रहियो, याने अल क़ानून फिल तिब, इहो हुन पंहिंजी रूपोशी जी हालत में लिखियो हो। ज़करिया अल राज़ी, अज़ीम फ़लसफ़ी, कीमियादान, फ़लकियातदान ऐं तबीब ज़करिया अल राज़ी खे कूड़ो ऐं काफ़र सॾियो वियो। हाकिमे वक़्त हुकुम ॾिनो त राज़ीअ जे किताब खे संदसि मथे ते तेसिताईं हयो वञे जेसिताईं या त किताब फाटे या वरी राज़ीअ जो मथो। अहिड़ीअ तरह किताब जे बार बार मथे ते लॻण सबबि राज़ी अंधो थी वियो ऐं उन खां पोइ मरण घड़ीअ ताईं हू ॾिसी न सघियो। जाबिर बिन हयान, मग़रिबी दुनिया में ख़ैस जदीद कीमिया जो अबो सॾियो वञे थो, जंहिं कीमिया, तिब, फ़लसफ़े ऐं फ़लकियात ते कमु कयो। संदसि किताब अल कीनिया ऐं किताब अल साबीन सिर्फ़ मग़रिब जी लाइब्रेरियुनि में मिलनि था। हुकूमत वक़्तु जाबिर बिन हयान जी वधंदड़ मक़बूलियत ॾिसी नाराज़ थियण लॻी। जाबिर लाइ खुरासान में रहणु मुश्किल थी वियो। संदसि माउ खे कोड़ा हणी शहीद कयो वियो। जाबिर पंहिंजा किताब ऐं महदूद लाइब्रेरीअ जो सामान खणी इराक़ जे शहर बसरा ॾांहुं रवानो थियो। बसरा जा माण्हू जाबिर जे इल्म खां ॾाढा मुतासिर थिया। जाबिर जहिड़ी कीमियागिरी ऐं इल्मी गुफ़्तगू हुननि अॻु कॾहिं न ॿुधी हुई। जाबिर खेनि ज़मीन खां आसमान ताईं ऐं ज़मीन खां उन्हनि जे तहनि ताईं सफ़र करायो ऐं पोइ बसरे जे हाकिम खां बि संदसि शोहरत बर्दाश्त न थी सघी। हाकिम जा दरबारी जाबिर जी वधंदड़ इल्मी शोहरत ऐं मसलकी इख़्तिलाफ़ खे हुकूमत लाइ ख़तरो सम्झण लॻा। हिकु ॾींहुं जाबिर ते इल्ज़ाम लॻाए ख़ैस बसरा जे क़ाज़ीअ आॾो आंदो वियो। हाकिम जी ख़्वाहिश ते क़ाज़ीअ जाबिर खे मौत जी सज़ा ॿुधाई। जाबिर बिन हयान, जंहिंखे मग़रिब अॼु फादर ऑफ केमिस्ट्री करे सॾे थो, संदसि कीमियागरी, इल्म ऐं साइंसी ईजादुनि खे संदसि हम मज़हबनि जादू, कूड़ ऐं कुफ़र करार ॾिनो। किस्सो इते ई ख़तमु नाहे थियो, उहो सिलसिलो अॼु बि जारी आहे। डॉक्टर अब्दुल क़दीर जो किस्सो बि कंहिंखां विसरियो कोन हूंदो ऐं आगा वकार जो हशर बि सभिनी जे साम्हूं आहे।